डिगड़ी शहर आबाद थियण खां पहिरीं 2 मीलनि जे मुफ़ासिले ते सुनहरी ॻोठ ठीक ठाक आबाद हो। जिते जा सुनारा वॾा दौलतमंद हुआ, जिन खे वसंत धाड़ेल ऐं मीर ख़ान खोसे फुरियो हो। सुनहरी लाइ चयो वियो आहे त हीउ चङो ख़ासो वापारी मर्कज़ हो ऐं हिते सुनारा सोन जो कारोबार कंदा हुआ। मियां ग़ुलाम नबी कलोड़े जे क़त्ल खां पोइ हुन जी वालिदा जोधपुर जे राजा खे लिखियो त मीर बज़ार ख़ान बाग़ी थी वियो आहे, उन खां निजात ॾियारी वञे। राजा 2 राजपूत मोकिले मीर बज़ार ख़ान टालपुर खे क़त्ल कराए छॾियो। जंहिं ते टालपुरनि मियां अब्दुल नबी कलोड़े ते हमिलो कयो। हू रातो रात बची वियो, पर कंधार मां मदद ख़ान पठान खे सिंध ते हमले लाइ दावत ॾेई वठी आयो, जंहिं सिंध जे तमामु घणनि ॻोठनि खे फुरी वीरान करे छॾियो।